ढोल फ़क़ीर सिंध जे नामवर राॻी ढोलण ढोल फ़क़ीर वलद फ़क़ीर मोहम्मद ख़ास खेली 1921 ईस्वी दारे पाटोयूं ज़िले मीरपुर ख़ास में जन्म वरितो। ग़ुरबत सबब फ़क़त 2 दर्जा सिंधी जी तालीम पिराए सघियो। राग ऐं मौसीक़ी सां नंढे हूंदे खां ई खेसि बेइंतिहा उन्स हो। हिन राग जो फ़न ओतारनि, मकाननि, दरगाहनि ऐं मेलनि मलाखड़नि में ॻाए वॼाए ऐं ॿियनि वॾनि गवैयनि ऐं ॻाइणनि खे ॿुधी सिखियो। उहो ई सबबु आहे जो ढोल फ़क़ीर जे ॻाइण में जज़्बनि जो इज़हार ऐं राॻिणियुनि जी सचाई ऐं फ़न जी महारत नज़र अचे थी। ढोल फ़क़ीर बाक़ाइदे मौसीक़ी जी तालीम पहिरें मक़ामी तौरु मशहूर फ़नकार इस्माइल खां वरिती। उनखां पोइ मशहूर सूफ़ी शाइर मंठार फ़क़ीर जे पोटे वली बख़्श वटि बाक़ाइदगी सां सिखियो। ढोल फ़क़ीर नंढपिण जे ज़माने में क्लासिकल राॻनि खां भॻती बि ॿुधी हुई, जंहिंजो मथसि असरु इहो थियो त कॾहिं कॾहिं कलाम सुर में ॻाईंदे ॻाईंदे बिल्कुलु भॻतनि वांगुरु विच में बीही ॾोहीड़ो बग़ैर राॻिणी जे तहत अलफ़्ज़ चई ॾींदो हो, जेको संदसि मख़सूस अंदाज़ हो। उन सां गॾोगॾु बाक़ाइदा राॻिणी ऐं उन जा ज़ाब्ता नज़र में रखंदे बि ॾोहीड़ा ॾींदो हो। ढोल फ़क़ीर दास्तान गोई बि कई। संदसि आलाप निरालो हो। ॾोहीड़नि सां गॾोगॾु जिते चाहींदो हो उते ॻाल्हाइण बि शुरू करे छॾींदो हो। जेको उन जे कलाम जी मफ़हूम खे वितर असराइतो कंदो हो ऐं सामईन खे उन खे सम्झण में ॾुखियाई महसूसु न थींदी हुई। ढोल फ़क़ीर जी हिकिड़ी ॻाल्हि जेका घणो आम थी ऐं जंहिंखे हर तबिके जे मौसीक़ी ॿुधंदड़नि साराहियो, सा हुई राॻिणियुनि जे हिसाब सां लहरनि, मेंढनि, मुर्कनि ऐं रमज़नि खे बर वक़्त ऐं मुनासिब वक़्तु इस्तेमालु कंदे पंहिंजी गायकी खे पुरअसर करण जो फ़न। हिन विची उमिरि में पाटोयो मां लॾे अची टंडो अलहयार में रिहाइश अख़्तियार कई। ढोल फ़क़ीर मखदूम तालिबुल मौला जो मुरीद हो। मखदूम तालिबुल मौला जे सईअ सां ई 1948 ईस्वी दारे कराची रेडियो ते प्रोड्यूसर मोहम्मद बख़्श अंसारी खेसि मुतारिफ़ करायो ऐं टेलीविज़न ते खेसि अब्दुल करीम बलोच मुतारिफ़ करायो। ढोल फ़क़ीर जे साथी फ़नकारनि में हुसैन बख़्श ख़ादिम, फ़क़ीर अब्दुल गफ़ूर, फ़क़ीर अमीर बख़्श, फ़क़ीर ईसा, यार अली फ़क़ीर, मिस्री फ़क़ीर, इनायत फ़क़ीर ऐं ॿिया अची वञनि था, पर उन्हनि सभिनी में ढोल फ़क़ीर जो अंदाज़ मुनफ़रिद हुयो। ढोल फ़क़ीर नेक इंसान ऐं मुनफ़रिद फ़नकार हो। हिन 22 जून 1992 ईस्वी वफ़ात कई। संदसि मज़ार टंडे अलहयार में आहे। 23 मार्च 1990 ईस्वी ते सरकार खेसि प्राइड ऑफ परफॉर्मेंस एवॉर्ड ॾिनो। ढोल फ़क़ीर जो पुटु फ़क़ीर मोहम्मद ढोल फ़क़ीर फाउंडेशन नाले इदारो क़ाइमु करे इशाअत जो कमु करे रहियो आहे ऐं हू पाण बि वालिद जा केतिरा कलाम सुरीले आवाज़ में ॻाईंदो आहे।